सियाल जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। हमीदा सियाल जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो। नामंजूर। शाही नामंजूर। औरतुनि जो कत्लेआम बंद कयो। औरतुनि जो कत्लेआम नामंजूर। सरदारी निज़ाम नामंजूर। शाही न्याणियुनि जो कत्लेआम बंद कयो। सिंध जे न्याणियुनि जो बंद कयो। जागीरदारी मुर्दाबाद। जागीरदारी मुर्दाबाद। मुर्दाबाद। अॼु जो असांजो जेको एहतजाज आहे उहो फहमीदा सियाल जे क़त्ल जे ख़िलाफ़ु आहे। उन जे क़त्ल जे जेको थियो आहे उन जे इंसाफ़ ख़ातिर आहे। असांजी घुर आहे त उन जे कातिलनि खे जेको MP आहे इसराण उनखे गिरफ़्तार कयो वञे ताकी आम माण्हूअ खे असां औरतुनि खे इहो महसूसु थिए त असां जेको वोट ॾियूं था या असां जेके शहरी आहियूं असां उन कानून जे मुताबिक़ असांखे इंसाफ़ मिले थो। हीउ जेको क़ुर शरीफ़ सां गॾु न्याणी खे क़त्ल कयो वियो आहे हूअं त मुख़्तलिफ़ हंधनि ते इहो पढ़ियो बि वञे थो ॿुधायो बि वञे थो त क़ुर शरीफ़ जेको आहे उहो शहीद थींदो आहे त उन ते मज़हबी माण्हू जेके आहिनि तमामु घणा उथंदा आहिनि। सो उन सां गॾोगॾु जीअं त असांजे कामिल साथीअ चयो त न्याणी जेकी सत क़ुर आहे उहा बि शहीद थी आहे। इन जे करे न्याणीअ सां गॾु इंसान सां गॾोगॾु क़ुर शरीफ़ जो जेको शहादत आहे उनखे खणी इन MP खां पुछा कई वञे उनखे सख़्त खां सख़्त तक़रीबन ॾिसी रहिया आहियो जेका दुनिया में हलचल मची रही आहे जेका फिटकार वसी रही आहे सिंध जे वॾेरनि ते ऐं हितां जे जागीरदारनि ते उहा हिन ज़बान सां न्याणियूं बीठियूं नारी महाज़ बीठो आहे। असां न्याणियुनि जे आॾो उहा ज़बान इस्तेमालु नथा करणु चाहियूं। बेहद अफ़सोस ऐं वॾे हिकिड़े ॾुख विचां चऊं था त हिननि वॾेरनि जागीरदारनि खे चङो मुड़ुस करण में असां सिंधी माण्हू हिननि जो वॾो साथ ॾींदा आहियूं। उहे वोटर उहे खणी हितां जा चूंडियल जेके नुमाइंदा हुजनि ऐवाननि में वञी विहनि था उनखे वोट तव्हांखे बाबा केरु ॾींदो आहे? तव्हांजी इज़त टके बहाना केरु कंदो आहे? इहे ग़रीब मारूड़ा इहे सिंध जा धरती धणी तव्हांजी इज़त कंदा आहिनि लेकिन तव्हां उन्हनि जे नंगनि दंगनि बचड़नि जो क़ुर खणी हलफ़ खणी ऐवाननि में वञी इहा वञी ॻाल्हि कंदा आहियो त असां तव्हांजा मुहाफ़िज़ रहंदासीं। तव्हां उन्हनि असांजे बचड़नि खे सरेआम दुनिया जे आॾो चंद टकनि जे एवज़ उन्हनि दलालनि जे उन्हनि चंद टकनि जे एवज़ तव्हां असांजे बच्चनि जो खून वहायो था। तव्हांजे नसुलनि खे बि जेको आहे सो दुनिया उहा कोन माफ़ कंदी। तव्हांजूं जेके क़बरूं थींदियूं जॾहिं तव्हां हिन दुनिया मां मरी वेंदा तव्हांखे माण्हू अची तव्हांजे क़बरुनि ते कहिड़ा कुल अची पढ़ंदा जॾहिं तव्हां उन्हनि जे क़ुराननि खे बि नथा बख़्शो। जेके न्याणियूं खणी ऐं तव्हांखे चवनि क़ुर जे सदके असांजे दरनि खां हलिया वञो असांखे गोलियूं न हणो तव्हां उन्हनि जे क़ुराननि खे बि शहीद कयो ऐं तव्हां कहिड़े क़िस्म जा मुस्लमान आहियो? तव्हां हिते कहिड़ो मैसेज ॾेई रहिया आहियो? तव्हांजे छेम था कयूं तव्हांजी अहिड़ी सोच ते तव्हांजे अहिड़े इक़दाम ते तव्हां ग़लति करे रहिया आहियो। ऐं सिंध जे जेकी गवर्नमेंट आहे जेकी पीपल्स पार्टी जेकी सरकारी पीपल्स पार्टी आहे उनखे सोचणु घुरिजे हिन वक़्तु जेकॾहिं उन्हनि खे टको बहाना बि गैरत आहे त पंहिंजे हिननि नुमाइंदनि जी ॻिची में टोड़ो विझी जिन्हनि इहे क़त्ल कया आहिनि उन्हनि खे सरेआम टंगे ऐं पंहिंजे मथां थोरी घणी छाप लाहिनि। हिकु सदी थींदी त जागीरदारी जेका आहे उहा सॼी दुनिया अंदरि मुकमल तौर ते ख़तमु थी चुकी पर असां वटि पाकिस्तान अंदरि जागीरदारी खे हथु वठी भाण ॾिनो पियो वञे उनखे वधीक सगारो कयो पियो वञे। हीउ जेको कुझु बि फहमीदा सियाल जो क़त्ल ऐं असांजो नाज़िम जोखियो जो क़त्ल अहिड़ा हज़ारे क़त्ल आहिनि जेके हिन जागीरदारी कया आहिनि ऐं इन जा जेकॾहिं पेरा था खणूं त उहे पेरा 50 सालनि जी उमिरि रखंदड़ पीपल्स पार्टी ॾांहुं वञनि पिया जेके जमहूरियत जा दावेदार आहिनि। हाणे त हीउ त जेको ज़ुल्म थियो आहे उहो सिधो तव्हां पाण ॾिसो त हुननि जा MPAs मुलविस आहिनि हुन में ऐं उन्हनि MPAs इहे क़त्ल पाण बीह कराया आहिनि। उन्हनि खे हिन वक़्तु सरेआम सज़ाऊं अचणु घुरिजनि कोर्टुनि में उन्हनि खे पेश कयो वञे ऐं ईअं सज़ाऊं ॾिनियूं वञनि उन्हनि खे त जीअं इबरत उहा पूरे मुल्क अंदरि जेका आहे न उहा छाइजे त जेको हीउ न्याणियुनि जो क़त्ल थिए थो जेको बेगुनाह माण्हुनि जो क़त्ल थिए थो जेको माहौलियात जो तहफ़ुज़ कंदड़ माण्हुनि जो क़त्ल थिए थो जेको आम सियासी समाजी माण्हुनि जो क़त्ल थिए थो इहो क़त्ल बंदि थिए न त ॿी सूरत में जीअं अॼु हीअ असांजूं वॾड़ियूं नारी जमहूरी महाज़ जूं ॿाहिरि निकितियूं आहिनि पूरी सिंध जेका सरापा एहतजाज आहे इहा जेकॾहिं हीउ इंसाफ़ न थियो त लाज़मन इहो जेको एहतजाज आहे इहो अञा कंहिं ॿिए रुख में हलियो वेंदो। फहमीदा सियाल जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उन्हनि खे कैफ़र किरदार ते पहुचायो वञे।